सिंध जी तारीख़, तहज़ीब, ॿोली ऐं सक़ाफ़त बाबति मालूमात मुहैया कंदड़ चैनल सिंधी अदब ते अव्हांखे भलीकार कयां थो। जिन बि दोस्तनि अञा सूदो असांजे चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे उन्हनि खे ॿीहर गुज़ारिश आहे त हू असांजी हौसला अफ़ज़ाई लाइ चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, वीडियोज़ खे दोस्तनि सां शेयर कंदा ऐं पाण बि तफ़सीली तौर ॿुधंदा। अॼु पाण सिंधी ॿोली जे गज़ल जे नामवर शाइर अर्जन हासिद बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं। अर्जन हासिद जो असुल नालो अर्जन ॼेठानंद तनवाणी आहे। हू 7 जनवरी 1930 ते कंडियारे ज़िले नौशरे फिरोज़ में ॼाओ। कंडियारे शहर जे पंचायती हाई स्कूल मां 1974 में 1947 में मैट्रिक बम्बई यूनिवर्सिटी में पास कई। 4 जनवरी 1948 ते हिंद लॾे वियो। 8 दिसंबर 1948 खां पोस्ट खाते अहमदाबाद में मुलाज़िम थियो, जितां 31 जनवरी 1988 ताईं रिटायरमेंट हासिल कई। 1956 खां शाइरी शुरू कयईं। हासिद तख़लुस कतब आणींदो हो। हासिद गज़ल तमामु घणा लिखिया ऐं गज़ल बि शाइर तौर ॼातो वञे। संदसि 6 शेरी मजमूआ सवासन जी सुरहान, पत्थर पत्थर कंडा कंडा, मेरो सिज, मोगो ऐं उञ ऐं साही पट जे शाया थियल आहिनि। 1985 में किताब मेरो सिज ते खेसि मरकज़ी साहित्य अकादमी अवार्ड मिलियो। हिंदी शाइर जे शंकर प्रसाद ते लिखियल अंग्रेज़ी मोनोग्राफ पिणु सिंधीअ में तर्जुमो कयो अथसि, जेको 1995 में साहट अकादमी तरफ़ां शाया थियो। हासिद जा सभ खां वधीक गीत मुख़्तलिफ़ कलाकारनि ॻाया आहिनि, जेकी इंडिया जे मुख़्तलिफ़ रेडियो स्टेशननि तां नशर थिया आहिनि। हासिद जी शाइरी जा मजमूआ इंडिया जे यूनिवर्सिटी में टेक्स्ट बुक तौर मंज़ूर कया विया आहिनि। हरी दिलगीर जी साहित्यिक रचना ऐं हयाती सां वास्तो रखंदड़ किताब हुजनि हो त हयात तरतीब ॾिनल अथसि। हासिद जूं रचनाऊं गुजराती, हिंदी, उर्दू ऐं अंग्रेज़ी में तर्जुमो थींदियूं रहनि थियूं। संदसि फ़न ते अर्जन हासिद हिकु इतिहास किताब प्रेम प्रकाश तरतीब ॾेई छपायो आहे। इन खां अॻु श्याम राम राखियाणी पिणु अर्जदास जे अदब में ख़िदमतुनि ते अदबी छंदशान नाले किताबड़ो 1996 में छपाए पधिरो कयो। हासिद नेशनल साहित्य अकेडमी जे सिंधी एडवाइज़री कमेटी जो 10 साल मेंबर रहियो, जॾहिं त मरकज़ी एकेडमी अवार्ड्स लाइ जज तौर पिणु फ़र्ज़ निभाईंदो रहियो। ताज़ो आज़ादी खां पोइ संदसि गज़ल जी एंथोलॉजी किताब छपियो अथसि। सिंध जो ही सुहिणो शाइर अर्जन हासिद 26 दिसंबर 2019 ते असां खां हमेशह लाइ जुदा थी। महिरबानी।